अच्छा हाणे हे ॿियो एग्ज़ाम्पल आहे, हिन खे हल करण खां पोइ हिन खे तव्हां इनशाला घण रक़म जी वंड खे ईअं घुमाईंदो जीअं मुला हलवे खे घुमाईंदो आहे। हाणे ॾिसो हिते पहिरियों एक्स आहे, तव्हांखे जीअं पोएं वीडियो में सम्झायमि त हाणे हिन में 5x² आहे। तव्हां ॾिसंदो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खुटल आहिनि, ठीकु आहे, यानी हिन जो एक्स जो 5x सां कंपेरिज़न कंदो, सिर्फ़ु पहिरें जो पहिरें सां बसि। तव्हां ॾिसंदो हिकु त 5 खुटल आहिनि, हिन जो मतिलबु असां चुप करे 5 ॾींदासीं, ठीकु आहे। हिननि ॿिन्हिनि खे कंपेयर कयूं त 5 खुटल आहिनि, हेॾे 5 न आहिनि, हेॾे 1 आहे, हिते 5 आहे। हिक सां छा ज़रब कयूं जो असांजो 5 अचे, 5 ज़रब करिणो पवंदो, ठीकु आहे। अच्छा उनखां पोइ एक्स जो पावर हिते 1 आहे, हिते एक्स जो पावर 2 आहे, हिन जो मतिलबु आहे हिकिड़ी एक्स ॿी ज़रब करणी पवंदी। सो असांखे इहा शइ कंफर्म थी वई त हिते 5x² पूरो करण जे लाइ हिते 5x मल्टीप्लाए कंदासीं त असांजो पहिरियों दर्जो मुकमल थी वेंदो। हाणे अचो त मल्टीप्लाए कयूं, पहिरियों त हिन एक्स सां मल्टीप्लाए थींदो, हिन जे अॻियां कुझु न आहे, माना हिकु आहे 1 5 ई 5 एक्स दरमिया एक्स, ॿिन्हिनि जो पावर हिकु हिकु जोड़ थी वेंदो, x² थी वेंदो, ठीकु आहे। असांखे ख़बर आहे त हिते घण रक़मियूं आहिनि, यानी 2 रक़मियूं आहिनि, पहिरीं रक़म सां त ज़रब थी वई, पर जेको हीउ दर्जो असां रखंदा आहियूं, जेको ठाहींदा आहियूं त जो इहो सिर्फ़ु पहिरीं सां मल्टीप्लाए न थींदो आहे, ॿिए सां बि मल्टीप्लाए थींदो, ठीकु आहे। सो हाणे अचो त हिन सां मल्टीप्लाए कयूं था, निशानी सां थींदी आहे प्लस इंटू माइनस, माइनस 5 15, ठीकु आहे, एक्स दरमिया वाई XY, ठीकु थी वियो। हाणे असां हिन जी निशानियूं चेंज कंदासीं, हिन जी ॾिसो हिन जे मथां कुझु न आहे, माना प्लस आहे, प्लस वारी हाणे छा में चेंज थी वई, माइनस में, ऐं हे माइनस वारी जेका आहे इहा छा में चेंज थी वेंदी, प्लस में चेंज थी वेंदी, ठीकु आहे। हाणे ॾिसो हे प्लस जो 5x² ऐं हे माइनस जो 5x² घटिजी आहे। हिन में असां ॾिसंदासीं गौर कंदासीं त हे माइनस जो 16xy आहे, हे प्लस जो आहे XY, ॿिन्हिनि जो पावर बि सेम आहे, सो हिननि जी जोड़ कट थी सघे थी पई, पर छो जो करे निशानियूं ॿियूं आहिनि, हे माइनस जो 16xy आहे, हे प्लस जो आहे, माना हे ईअं सम्झो 16 गॾ आहिनि ऐं 15 घोड़ा आहिनि, सो इहे हिकु जहिड़ा न आहिनि। ॿई प्लस जा हुजनि हा त असां 31xy रखूं हा, ॿई माइनस जा हुजनि हा त माइनस जा 31xy रखूं। हाणे निशानी ॿी आहे, सो इहा कट थींदी, 16 मां 15 वेंदा त हिकिड़ो XY बचंदो, हिकु ॾियण जी ज़रूरत न आहे, पर उहो छाजो XY बचंदो, माइनस जो, छो जो 15 ऐं 16 मां हे वॾो आहे। अच्छा हाणे जॾहिं हिननि जो हिसाब बि थी वियो त असां हे प्लस जो 3y² लाहे ईंदासीं, ठीकु आहे। हाणे अगेन असांखे पहिरें सां भेट करणी आहे, जीअं हिते पहिरियों हे हुयो न, हाणे हिते पहिरियों रक़म हे आहे, असां ॾिसंदासीं त हिते एक्स आहे, एक्स ऐं माइनस 3y त जेको ॿी रक़म आहे, पहिरीं रक़म खे पहिरीं सां भेट कंदासीं, असां ॾिसंदासीं त पहिरियों त निशानी खुटल आहे, हिते ॾिसो कुझु न आहे, माना प्लस आहे, हिते माइनस आहे, असांखे माइनस जी ज़रूरत आहे, सो असां हिकु माइनस ॾींदासीं। असां ॾिसंदासीं एक्स जो पावर 1 आहे, हिते बि एक्स जो पावर 1 आहे, माना एक्स पूरो आहे, छा खुटल आहे, y खुटल आहे, सो असां -y मल्टीप्लाए कंदासीं। अंग में का बि शइ खुटल न हुई, छो जो हेॾे बि 1 अथसि, हिन जो कोएफिशिएंट हेॾे बि छा आहे 1 आहे, हिकु निशानी खुटल हुई, हिन खे भेट कयूं, ॾिसो हिकिड़ो आहे एक्स ऐं हिकिड़ो आहे -xy। हाणे असां ॿिन्हिनि जी जेकॾहिं भेट कयूं त असां ॾिसंदासीं एक्स त ॿिन्हिनि में सेम आहे, सिर्फ़ु कहिड़ी शइ खुटल आहे, ॾिसो -y खुटल आहे, ठीकु आहे। सो असां हिते -y मल्टीप्लाए कयोसीं, असांखे ख़बर आहे त हाणे निशानी सां ज़रब थींदी, प्लस इंटू माइनस एक्स दरमिया y छा थी वेंदो, XY थी वेंदो। हाणे इहो हिन सां मल्टीप्लाए थी वियो, वरी इहो साॻियो ई जेको माइनस जो y आहे, इहो वरी ॿी रक़म सां बि मल्टीप्लाए थींदो, पहिरियों निशानी सां माइनस इंटू माइनस प्लस, ठीकु आहे। हिन जे अॻियां कोएफिशिएंट 1 आहे, हिते 3 आहे, एक ट्रिक आई ट्रिक, निशानी सां ज़रब थींदी आहे, अंग सां, वेरिएबल सां। हाणे y दरमिया y छा थी वेंदो, y² थी वेंदो। हाणे निशानियूं चेंज कंदो, हे प्लस थी वेंदी ऐं हे छा थी वेंदी, माइनस। उअं बि हेठों निशानी ॾिबी आहे, ट्राए बि न आहे, 2 निशानियूं हूंदियूं न, जीअं हीअं प्लस ऐं माइनस त सम्झी वेंदो हेठी निशानी क़ाबिल क़बूल आहे, या करंट निशानी जेका आहे हुनजी उहा हेठी आहे, ठीकु आहे। सो हिते हाणे माइनस जो 3y, हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया, हे माइनस जो XY, हे प्लस जो XY कटिजी वियो, हे प्लस जो 3y², हे ॾिसो हे माइनस जो 3y²। तव्हांखे चयमि न पहिरीं तव्हां रक़म बीहारींदो, ॿियूं ऑटोमेटिक जेको आहे पाण सां ठहकदियूं ईंदियूं या मिलंदियूं ईंदियूं, पाछी छा बचंदी, 0 बचंदी। हे असांजो जवाबु आहे, जवाबु असांजो छा थींदो, 5x - y, हे असांजो आंसर आहे। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वेंदो। अञा तव्हांखे टियों बि एग्ज़ाम्पल सम्झायां थो, पर उन 3 खां पहिरियों तव्हांखे हिकु मां मोकिलियां थो, उहो करे ॾेखारियो, त पोइ जेसिताईं मां 3 जी वीडियो ठाहे वठां। थैंक यू सो मच।